पिछा दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ पारां दौरो कयो वियो। चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ मुख्तियार अली अबड़ो, डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, औकाफ़ खाते जे DDO ज़ुबैर कटपर ऐं डिविज़नल एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ शाह नवाज़ दर्स, लेखक ऐं दानिश्वर शौकत उजण, प्रोफेसर डॉक्टर शेर मेहराणी औकाफ़ मैनेजर खे दरगाह भिटाई अंदर बिजली, सफ़ाई सुथराई, ज़ाइरनि खे रिहाइश, खाधे पीते, बिजली, सिक्योरिटी जे इंतज़ामनि खे फुल प्रूफ बनाइण जूं हिदायतूं जारी कयूं। इन मौके ते चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ मुख्तियार अबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं असिस्टेंट कमिश्नर हालत जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जंहिं दरगाह भिटाई खे रेवेन्यू रिकॉर्ड में दर्ज करायो आहे। हुन चयो त दरगाह भिटाई जे मुख़्तलिफ़ मसइलनि खे ज़िले हुकूमत सां गॾिजी करे तमामु जल्द बहितर बणायो वेंदो। दरगाह अंदरि ज़ाइरनि जी रिहाइश, तोड़े, खाधे पीते जे इंतज़ामनि खे बहितर बनाइण जूं हिदायतूं जारी कई वयूं आहिनि। हुन चयो त सिंध वलियनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे ऐं उन्हनि बुज़ुर्गनि जे दरगाह ते ईंदड़ ज़ाइरनि जी ख़िदमत करणु असांजे फ़र्ज़ में शामिल आहे। इन मौके ते चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ मुख्तियार अबड़ो दरगाह भिटाई जे सहन में लतीफ़ जो राग पिणु ॿुधो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।